अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां ईरान खे $300 मिलियन ॾियण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। इहा कूड़ी ख़बर डेमोक्रेट्स पकेड़ी आहे। मुआहिदे ते ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। जेडी वेंस मुआहिदे ते सही लाइ जिनेवा वेंदो। हर्मुज़ सामूंडी लंघ जुमे ते मुकमल तौर खुली वेंदो। ईरान खे ॾावची मद में $300 अरब कुझु शर्तनि सां मिली सघनि था। फंड नार्जे इतिहादी मुल्कनि तरफ़ां ईरान खे ॾिनो वेंदो। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान जो चवणु आहे त ईरान सां मुआहिदो केतिरनि ई महीननि ते ॿधल ॻाल्हियुनि जो नतीजो आहे। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई क़ौमी मुफ़ादनि जी हिफ़ाज़त लाइ ज़रूरी शिकूं शामिल कराइण लाइ किरदारु अदा कयो। ईरानी हक़नि जो एहतराम करण जो अमेरिकी अज़्म परखण लाइ मुफ़ाहमती यादाश्त ते सहियूं कयूं आहिनि। मुफ़ाहमती यादाश्त जंग जे ख़ात्मे ऐं बाज़ाब्ता ॻाल्हियुनि जी शुरूआत तरफ़नि हिकु अहम क़दम आहे। ईरान समूरनि हालतनि ऐं ऑप्शन लाइ तयारु आहे। ईरानी पासदाराने इनकलाब जे फोर्स अल-कुद्स ब्रिगेड जे कमांडर जनरल इस्माइल कानी जो चवणु आहे त बाबुल मंदोब लंघ मज़ाहिमती ताक़तनि लाइ विनिंग कार्ड साबित थियो आहे। ईरान सां जंग अमरीका खे बेएतबार इसराइल जे ज़वाल जे अमल खे वधीक तेज़ करे छॾियो आहे। फ़लस्तीन ऐं लिबनान में सख़्त हमलनि बावजूदि पिड़ा ग्रुपनि मैदान न छॾियो। हिज़्बुल्लाह 104 ॾींहनि ताईं ईरान सां कुल्हो कुल्हे में मिलाए जिदोजहद कई ऐं जंग खे ख़त्म नथो करे सघिजे। क़ौमी असम्बली में बजट ते बहस मुख़ालिफ़ धुरई पीपी चई हुकूमत ते तनक़ीद। पीपी एमएनए अब्दुल कादिर पटेल जो चवणु आहे त वफ़ाक़ी बजट में ग़रीब माण्हुनि लाइ कुझु बि नाहे। आइनी तरमीम खां सवाइ नई माली साल जी बजट मंज़ूर कई वेंदी। पीपल्स पार्टी कंहिं पार्टी जे मुफ़ाद में सौदेबाज़ी न कंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघार 7% वधी वई आहे। छा उहो लकी नंबर आहे? सेनेटर आवाम जे वोटनि सां चूंडिजी न ईंदा आहिनि, तंहिं करे खेनि जवाबु ॾियण जी बि ॻणती नाहे। बल्दिया फैक्ट्री साने जे जवाबदारनि खे बरी कयो वियो त छा 250 माण्हुनि इज्तमाही आपघात कयो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में 100 मेगापोर्ट शमसी तवानाई जे मंसूबे ते कम तेज़ करण जी हिदायत। मंसूबे जे समूरनि मरहलनि में शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण लाइ अणधुरे थर्ड पार्टी वैलिडेशन यकीनी बणाइण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार गिलगित बल्तिस्तान जी अवाम लाइ 100 मेगापोर्ट शमसी बिजली फ़राहमी जे मंसूबे जा समूरा ख़र्च बर्दाश्त कंदी। सिंध में उगाड़ियूं वधाइण ऐं टैक्स उगाड़ी निज़ाम वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि वसीलनि में इज़ाफ़े ऐं उगाड़ियुनि बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चीफ सेक्रेटरी ऐं ॿिनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वसीलनि में इज़ाफ़ो अवामी भलाई तरक़ियाती मंसूबनि ऐं बहितर ख़िदमतनि जी फ़राहमी लाइ अणिटर आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान सां अहम मुलाक़ात। मुल्की मईशत जी बहितरी ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम करण ते ॻाल्हियूं। अमरीका ऐं ईरान विच में जंग जे ख़ात्मे लाइ मुआहिदो ख़िते जे मुफ़ाद लाइ बहितरीन करार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल अमन लाइ नवीसारण जोॻो किरदारु अदा कयो आहे। ख़िते में छिकताण जे ख़ात्मे जो क्रेडिट पाकिस्तान खे वञे थो। चंबड़ भरिसां मामूली तकरार तां चाचे तां भाइटियो बेदर्दीअ सां क़तल। रोड मोरी साबट अब्दुल्ला लाखीटो नज़ीर लाखीटो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। खुड़ा वेझो औरत कार इंसाम में गोलियूं हणी क़तल। ॻोठ सताबो में जवाबदार सुहिणो बारीचो गोलियूं हणी सीमा बारीचो खे क़तल करे छॾियो। जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार।
कोटड़ी में बदमनी खिलाफ ट्रक ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ड्राइवरनि जो चवणु आहे त कोटड़ी साइट जे इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राब थी वई आहे। पुलिस दोहारनि खिलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। सखर में पोरियतनि जो चोरीअ जे इल्ज़ाम हेठि थंबे सां ॿधी वहशाणू तशदुद मोहम्मद हसनैन ते तशदुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ SSP अज़हर मुग़ल वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ऐं अलबेले शाइर हसन दरसी 15 वरसी मलाही पई वञे। संदसि सर्जल सदा बहार गीत अॼु बि करोड़ी दिलनि ते छायल।